नाज़रीन, वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त सिंध में धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन जो फ़ैसिलो कयो वियो आहे। ज़रूरत पवण ते बलोचिस्तान ऐं पंजाब पुलिस खां बि मदद वरिती वेंदी। SS न्यूज़ जो रिपोर्टर नबी बख्श ख़ास खैली मूजिबि वॾे वज़ीर मुराद अली शाह कराची में NICH चिल्ड्रन अस्पताल में ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पीआरे मुहिम जी शुरूआत कई। संदसि चवण हो त सिंध में पोलियो जा केस ज़ाहिर न थिया आहिनि, जेका असांजी कामयाबी आहे। हुन चयो त सिंध हुकूमत सूबे जी बहितरी लाइ कमु करे रही आहे। जिते गुंजाइश आहे उते बहितरी लाइ कमु करे रहिया आहियूं। मुराद अली शाह ऐलान कयो त सिंध में धाड़ेलनि जे ख़ात्मे लाइ ऑपरेशन कयो वेंदो। ज़रूरत पवण ते सिंध पुलिस सां गॾु पंजाब ऐं बलोचिस्तान पुलिस खां बि मदद वरिती वेंदी। हिकु सवाल जे जवाब में मुराद अली शाह चेयरमैन PTI इमरान ख़ान खे तनक़ीद जो निशानो बणायो ऐं चयो त इमरान ख़ान जी ॻाल्हियुनि ते खिली सघिजे थो। पाकिस्तान खे 75 साल अॻु आज़ादी मिली हुई, हाणे इमरान ख़ान कहिड़ी आज़ादी जी ॻाल्हि करे रहियो आहे। हुन चयो त इमरान ख़ान जेकॾहिं जलसो कंदो त उन सां अवाम खे तफ़रीह मिली वेंदी आहे। वॾे वज़ीर समूरनि वालिदेन खे गुज़ारिश कंदे चयो आहे त हू पंहिंजनि ॿारनि खे पोलियो जा फुड़ा लाज़मी तौर पीआरनि। पोलियो ख़िलाफ़ एमरजेंसी ऑपरेशन सेंटर सॼे सूबे में पोलियो मुहिम शुरू करे रहियो आहे। वॾे वज़ीर चयो त कराची ऐं हैदराबाद डिवीज़न में पोलियो मुहिम 15 खां 21 अगस्त ताईं जारी रहंदी। पोलियो मुहिम 22 खां 28 अगस्त ताईं सिंध जे ॿियनि ज़िलनि में शुरू थींदी। उन मौक़े ते सिहत वारी सूबाई वज़ीर डॉक्टर अज़रा पेचुहो, सिहत वारो सेक्रेटरी ज़ुल्फ़कार शाह, DG हेल्थ ऐं पोलियो प्रोग्राम जा ऑफिसर मौजूदु हुआ। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।